भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिया रोड ऐं आस पास में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां बदअमनी वधी वञण करे गुज़िरियल राति भरिया रोड जे गुलाम मंडी भरिसां बोह जे वापारी सहाफ़ी मजीद कीरियो जे सोट ज़ैन लाब्दीन ऐं संदसि पुटु नूर मोहम्मद खां 3 अणॼातल हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल रोक रक़म 20,000 ऐं 2 टच मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया। जॾहिं त साॻी राति भरिया रोड विच शहर गोश्त मार्केट में अणॼातल हथियारबंदनि अब्दुल रज़ाक राजपर खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। जॾहिं त गुज़िरियल राति लाखो रोड लिंक रोड ते 5 खां वधीक हथियारबंदनि अधु कलाक ताईं रोड ब्लॉक करे ईंदड़ वींदड़नि खे यगमाल बणाए संदुसि सिंध जे नाले वारे सुगड़ अमीर बख्श राजपर खां मोटरसाइकिल फुर कई। जॾहिं त लतीफ़ अंसारी खां 30,000 रोक रक़म फुर कया विया। ज़ाकिर पंवर खां मोटरसाइकिल फुर कई वई। जॾहिं त अज़हर आराई खां मोटरसाइकिल रोक रक़म फुर करे फरार थी विया। ॾोहारियुनि तरफ़ां अहिड़ियुनि वारदातनि थियण करे शहर में खौफ़ वठिजी वियो। समाजी अॻुवान पारां IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो वियो आहे त SHO भरिया रोड ऐं मक़ामी सिपाही सईद हसबाणी जुम्मो सोलंकी जेको ॾोहारियुनि जा साथारी बणियल आहिनि खेनि फौरन हटाए अमनो अमान बहाल कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।